मां क़बर खोटण वारे खां पुछो, बाबा जी कुझु क़बरुनि जा अहवाल ॿुधायो। बाबा जी हिकु थधो साह भरियो ऐं ग़मगीन लहजे में चवणु लॻो, हाणे माण्हुनि जूं क़बरूं तयारु करण वक़्तु हाणे माण्हुनि जूं क़बरूं तयारु करण जे लाइ वॾी मुश्किल थींदी आहे। क़बर जी मिटी सख़्तु हूंदी आहे त कॾहिं पथर क़बर जी तयारी में रुकावट बणिजंदा आहिनि। अॼुकल्ह क़बर ते खोटण वक़्तु नांग ऐं विछुनि जो निकिरी वञणु आम ॻाल्हि थी वई आहे। केतिरियुनि ई क़बरुनि जी खोटाई जे वक़्तु अजीब जी दहशत ऐं घबराहट थींदी आहे ऐं क़बरनि जी खोटाई उघाड़े पेरनि सां ई कई वेंदी आहे। केतिरनि ई क़बरनि जी खोटाई में मुंहिंजा पेर बि सड़ण शुरू थी चुका हुआ। मां पंहिंजी ज़िंदगीअ में क़बर जी खोटाई जे वक़्तु क़बरुनि मां धूंहा निकिरंदे बि ॾिठा ऐं क़बरुनि मां बाहि जा शोला बि ॾिठा ऐं केतिरनि ई बदनसीबनि जे क़बरुनि खे दफ़नाइण खां बाद राति जो बाहि बि ॾिठी। इहे सभु ॻाल्हियूं ऐं कुझु क़बरनि मां राति जे वक़्तु रड़ियूं ऐं फरियादूं बि ॿुधी चुको आहियां। बाबा जी मुंहिंजे मुख़्तलिफ़ सवालनि जे जवाबात में ॿुधाए रहियो हो ऐं मां हुयुमि जो हिकु आलम तसवुर में हुयुमि, पंहिंजी क़बर जी फ़िक्र में गुम हुयुमि त न ॼाणे मुंहिंजी क़बर मां रोशनी निकिरी करे क़बर खोटण वारे जे जिस्म खे मुनवर कंदी या पेर साड़े छॾींदी ऐं पोइ छा ख़बर त क़बर बि नसीब थींदी या न।